एक्शन कमेटी जे सॾ ते शहर जाती में एसटीपी जस्कम शहरी एक्शन कमेटी पारां अशरफ थईम, ज़ुल्फ़कार अली तुर्क, सलीम थईम, सैयद वफ़ा शाह, आदिल लगारी ऐं ॿियनि अॻवाननि ऐं कारकुननि एहतजाजी मुज़ाहरो करे मदनी चौक ते धरणो हयो। हुननि अॻवाननि चयो त बहरिया टाउन ते सिंध जी मज़लूम अवाम जे हक़नि जी हासिलात लाइ पुरअमन एहतजाज रिकॉर्ड करायो, पर मुल्क रियाज़ जे शरपसंदनि वॻोर करे अफ़रा तफ़री फैलाए अॻवाननि कारकुननि खे गिरफ़्तार करण जो सिलसिलो शुरू कयो वियो, जंहिं में जस्कम जे चेयरमैन सनान कुरैशी समेत कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। असांजा एहतजाजी मुज़ाहरा ऐं धरणा क़ौमी कारकुननि जी आज़ादी न थियण ताईं जारी रहंदा। फौरी तौर ते कूड़ा केस ख़त्म करे क़ौमी अॻवाननि ऐं कारकुननि खे आज़ादु करायो वञे।